खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं। चोबोदरो मां ज़ाहिद शेख जी रिपोर्ट मूजिब त चोबोदरो में लाइब्रेरी जो शागिर्द इत्तेहाद पारां भूख हड़ताल जारी। शागिर्द चोबोदरो पारां चोबोदरो में लाइब्रेरी ठहण लाइ तालका प्रेस क्लब चोबोदरो अॻियां मुतालबे जी मिनत लाइ अलामती भूख हड़ताल कई वई। इत्तेहाद जी अॻुवाणी हैदर लाड़क, मना आशिफ भागत, माजिद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कई वई। भूख हड़ताल ते वेठल शागिर्दनि चयो त असां मुसलसल 3 महीननि खां एहतिजाजी भूख हड़ताल कई वेठा आहियूं, पर हिन वक़्त ताईं को बि असांजो मुतालबो मञण लाइ तयार ई न आहे। जंहिं करे हाणे असीं तेसीं ताईं भूख हड़ताल जारी रखंदासीं जेसीं ताईं असांजो मुतालबो पूरो न थींदो। हिन चयो त शहर में ऐं उनजे भरपासे इलाइक़े में हज़ारे शागिर्द लाइब्रेरी न हुजण करे सही तालीम हासिल नथा करे सघनि। जंहिं करे लाइब्रेरी हूंदी त शागिर्द ग़लत कम करण बदिरां तालीम हासिल करे सघंदा, क़ौम लाइ बहितर किरदार अदा करे सघंदा। हिननि आला अफ़सरनि खां मुतालिबो कयो त फौरी तौर चोबोदरो शहर खे लाइब्रेरी ॾिनी वञे। हिन मौक़े ते खैरपुर साहिब इत्तेहाद जे सदर जमाल महमूद पोलो भूख हड़ताल कैंप ते पहुची शागिर्द इत्तेहाद सां संदसि मुतालबे जी मिनत लाइ मुकमल साथ ॾियण जो वचन कयो।